بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. जीअं त दोस्तनि खे असां इहो सदे हलंदा आहियूं इन सिलसिले में तअम्मुलात क़ुरानिया, क़ुर शरीफ़ जे आयतुनि खे थोरो शरह कंदा आहियूं, तफ़सीर कंदा आहियूं, उलमा जो हुननि जो चवणु, पुराणनि आलिमनि जो ऐं नयुनि जा बि जेके मौजिज़ा अलाह जे कलाम जा निकिरनि बि था उहे आणींदा आहियूं जेतिरो हसब इस्तिताअत आहे। इहो थी सघे त असांजी जेकी सम्झ हुजे अॼु सुभाणे ॿिया बि असां खां वधीक इन जे सम्झ में आणनि। त हीअ तअम्मुलात क़ुरानिया असांजो दर्स जेको आहे इहो आहे 42 हिसो आहे तअम्मुलात क़ुरानिया। अॼु असांजो इहो दर्स हूंदो इहे अलाह ताला जे त क़ुर में सूरत मुज़म्मिल में 9 आयत में चए थो रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुव फत्तखिज़हु वकीला। सूरत मुज़म्मिल में अल्लाह ताला हिते चए थो रब्बुल मशरिक़, अलाह सां कसम थो खणे, अलाह जी मर्ज़ी आहे, हर कसम हर शइ अज़ीम उन वटि पैदा पाण कई अथसि, उन जो कसम खणे। असां इंसाननि खे कसम सिर्फ़ु अलाह जो खणणो पवंदो, ॿी शइ कहिड़ी बि जाइज़ न आहे असांखे कसम, पर अलाह जी मर्ज़ी आहे जेको कसम खणे। त हिते अलाह ताला कसम थो खणे, अलाह रब्बुल मशरिक़ वल मग़रिब, मूंखे जिथे अलाह साईं चए थो त मूंखे कसम आहे जिथां सिज उभरे थो ऐं जिथे लहे थो। हिते इन आयत में 9 आयत सूरत मुज़म्मिल में अल्लाह ताला ईअं थो चए रब्बुल मशरिक़ वल मग़रिब, कसम आहे सिज उभरण जी जॻह ते ऐं जिथे लहे थो। ऐं ॿी आयत में कसम वरी बि इहो खणे थो, ॿी आयत सूरत रहमान में 17 नंबर आयत रब्बुल मशरिक़ैनि व रब्बुल मग़रिबैनि फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हिते थो चए मूंखे उन जो कसम आहे जिथे 2 ओभर आहिनि ऐं 2 ओलह आहिनि। हाणे हिते हुते पहिरियां हिकिड़े ओभर जी हिकिड़ी ओलह जी अलाह कसम खयो, वरी हिते सूरत रहमान में चए थो उते हिकिड़े ओभर हिकिड़े ओलह, हिते वरी 2 ओभर ऐं 2 ओलह, यानी 2 चंड 2 सिज हिते थी वियो आहे इन सूरत रहमान में। ऐं सूरत बक़रा में अलाह ताला वरी इन जो कसम वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, चए थो अलाह चए थो ओभर बि मुंहिंजो आहे ऐं ओलह बि मुंहिंजो आहे, फ़अैनमा तुवल्लू फ़सम्म वजहुल्लाह इन्नल्लाह वासिउन अलीम। अलाह साईं चए थो ओभर बि मुंहिंजो आहे, ओलह बि मुंहिंजो आहे। हिते हिकिड़े हिकिड़े जो अलाह ताला सिफ़त ते ॿुधाए। इहे सूरत बक़रा में कहिड़ी आयत 115 ऐं ॿी जॻह ते बि अलाह ताला इहो बि सूरत बक़रा 142 में चए थो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम लती कानू सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम लती कानू अलैहा क़ुल लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब यहदी मन यशा इला सिरातिन मुस्तक़ीम। हिते बि अलाह ताला चए थो रब्बुल मशरिक़ वल मग़रिब, यानी ओभर जो कसम ऐं ओलह जो कसम। त ॾिसो त इहो बि हिते बि हिकिड़े हिकिड़े जो, ॿी जॻह ते 2 ओभर जा 2 सिजनि जा 2 ओलह जा अलाह ताला ज़िक्र कयो। ऐं ॿी जॻह ते आख़िरी 30 सिपारे में चए थो फला उक़सिमु बिरब्बिल मशारिक़ि वल मग़ारिब। ये 30 सिपारे में अलाह साईं चए थो जेके बि ओभर आहिनि, जिथां बि ओभर सिज उभरे थो ऐं जिथां बि सिज लहे थो, हुते पहिरियां क़ुर में घणो ज़िक्र कयोसीं हिकिड़ो सिज उभरंदो ऐं हिकिड़ो लहंदो, वरी 2 जो ज़िक्र थियो, 2 सिज उभरनि था वरी 2 लहनि था। हिते वरी चए थो घणा, अल्लाह कसम थो खणे रब्बुल फला उक़सिमु बिरब्बिल मशारिक़ व रब्बिल मग़ारिब। हाणे इन आयतुनि जो असांखे छा सम्झ में अचे त अॻियनि आलिमनि जेके अॻ में हूंदा, अॻ में आलिम उहे छा चवंदा इन जे बारे में। उलमानि जो इहो कौल हो त तफ़सीर जेके पहिरियां खां वठी अलाह ताला जेके क़ुर जा 1400 साल नबी करीम ते नाज़िल थियो त उहे छा पिया चवनि इन्हनि जे आयतुनि जे बारे में। उहे चवनि पिया त अलाह ताला इन छो केॾीमहिल हिकिड़े सिज जो ओभर जे माना यानी कसम खयो ऐं हिकिड़े ओलह जी कसम खयो, त असांखे यानी इहो त सवलो आहे, सम्झी वियासीं। वरी जेॾीमहिल ॿिनि सिजनि जो ओभर जे कसम खई, वरी 2 जो ओलह जी कसम खई, त इहो हुननि खे इश्काल थियो त असां वटि त हिकिड़ो सिज थो उभरे ऐं हिकिड़ो थो लहे। हाणे इहो अलाह साईं हिते जो चए थो त असांखे सम्झ में इहो थो अचे अलाह ताला इन जो मक़सदु ईअं चाहींदो हूंदो त जेको मिसाल असांजे पाकिस्तान में ई हिकिड़ो सिज उभरे थो त वरी मिस्र में ॿियो थो उभरे, थोरो अॻिते पोइते फ़र्क़ु हूंदो, कलाकनि जो यानी फ़र्क़ु हूंदो, त तॾहिं अलाह साईं चयो त हिते रब्बुल मशरिक़ैन रब्बुल मग़रिबैन, हिते 2 थी विया 2 सिज 2
यानी असां वटि पाकिस्तान या सऊदी 2 कलाकनि जो फ़र्क़ु आहे, उते सिज उभरंदो हो त असां वटि अञा कोन उभरंदो हो। त इन्हनि उलमा जे पहिरियां जेके हा तबरी या ॿिए बि बहर मुहीत में तफ़सीर में जेके बि आया, ईअं हुननि चयो त अलाह साईं शायदि इहो ई मक़सदु अलाह साईं चए पियो त यानी 2 सिज उभरिया, 2 लथा, त इहो हूंदो मक़सदु। ठीकु आहे। वरी जंहिं महिल ॿी आयतूं अचे थो त रब्बुल मशारिक़ व रब्बुल मग़ारिब, घणा सिज उभरण वारा ऐं घणा लहण वारा। हाणे हुननि चयो त हाणे त इहो हाणे कीअं कजे, यानी सिज त हिकिड़ो थो उभरे असां वटि ऐं हिकिड़ो थो लहे, हीअ त अलाह साईं चए थो घणा मशारिक़, यानी घणा 2 या 3 या 4 या 5 बि थी सघे। ठीकु आहे। हुननि चयो त इहो फ़र्क़ु मुल्कनि जो हूंदो। मिसाल हिकिड़ो मुल्क ओभर पासे आहे, उन वटि सिज उभरियो, वरी थोरो और ते जीअं पाकिस्तान में जीअं उभरे थो त वरी 2 कलाकनि खां पोइ वरी दुबई में, मस्कत में, ओमान में, वरी पोइ सऊदी में उभरंदो। त उन्हनि पहिरियों मुफ़सिरनि चयो त असां त क़ुर सॼो ईमान आहे त सच आहे, पर हाणे इहो ई हूंदो मक़सदु, बाक़ी असांखे बि वधीक सम्झ में ॻाल्हि न ईंदी। हुननि इहो ई सम्झो त जेके क़ुर जेको अलाह साईं चए थो रब्बुल मशरिक़ व रब्बुल, ॿी जॻह ते अलाह कसम खणे थो त ओभर जो सिज जो ओभर जो कसम आहे। ठीकु आहे। वरी ॿी जॻह ते चए थो रब्बुल मशरिक़ैन, मूंखे ॿिनि सिजनि जो कसम आहे। वरी टी जॻह ते चए थो रब्बुल मशारिक़, ओभर घणा। इहे हिते आयतूं हिननि चयो त इहे मुल्क जो फ़र्क़ु हूंदो। मिसाल हिकिड़े मुल्क में हींअर सिज निकितो, ॿियनि वटि कोन निकितो हूंदो, वरी ॿियनि वटि जे निकिरंदो, जीअं हिकिड़ो पाकिस्तान में निकिरे थो त असां वटि मस्कत या ओमान या दुबई में अञा थोरे टाइम खां पोइ निकिरंदो, त यानी पाकिस्तान में बि अञा सिज बीठो हूंदो। हुते मतलब 8 थिया हूंदा, हिते 6 थिया हूंदा। त ईअं हुननि जो उलमा जो तफ़सीर इहो थियो त मुल्क जो फ़र्क़ु हूंदो, तॾहिं अलाह साईं ईअं थो इन कसम खणे इन सिजनि जा ऐं ओभर जा ऐं ओलह जा, जो हुननि खे ख़बर कान्हे। पर हाणे ॾिसो त जेॾीमहिल उलमा 14 सदी में हिननि मशीनूं ठाहियूं, जहाज़ ठाहिया, रॉकेट ठाहिया ऐं आसमान ते मथे चंड ते विया, चंड ते लथा, चंड ते जेॾीमहिल लथा त हुननि जो पंहिंजो अचे, पंहिंजी मशीनूं जेके आहिनि उहे उॾाए मथे ॿियनि तारनि ते लाहिनि पिया, जेके परे परे आहिनि तारा। उहो ॿिए हिकिड़े चंड ते लही वरी ॿियो हिकिड़ो तारो आहे जेको 3 लख अरब किलोमीटर चंड खां परे आहे। उते हुननि मशीनूं मोकिलियूं ऐं उते उन्हनि जा तस्वीरूं निकिरण, वीडियो भरण जो हुननि जो जेको अंग्रेज़नि जो जेको कमु हूंदो आहे साइंसदाननि जो, त उन्हनि उते हिकिड़ी शइ अजीब ॾिठी। उन तारे ते जंहिंमहिल हुननि मशीनूं रखियूं त ॾिसूं त हुननि ॾिठो त हिन तारे ते जेॾीमहिल सिज उभरे पियो त 2 सिज पिया उभरनि। ॾिसो अजीब ॻाल्हि, अलाह जी कुदरत। उन तारे ते ॾिसनि पिया त 2 सिज उभरनि पिया, बाक़ाइदे हुननि जा वीडियो भरे। वरी जेॾीमहिल सिज लहे पियो, 2 पिया लहनि। हाणे अलाह ताला क़ुर में 1400 साल छा चयो, पहिरियों चयो रब्बुल मशरिक़ वल मग़रिब, हिकिड़ो सिज, इहो असांजी दुनिया में। वरी हिन तारे ते उन नालो बि ॿुधाइनि, तारो मूंखे यादि कोन्हे हींअर, त उन तारे ते हुननि ॾिठो त 2 सिज पिया उभरनि ऐं 2 ओला पिया थियनि। हाणे अलाह ताला असांखे 1400 साल छा चयो, रब्बुल मशरिक़ैनी व रब्बुल मग़रिबैनी, 2 ओभर, 2 सिज ऐं 2 जेॾीमहिल लहंदा ओलह वारा। ॾिसो न, हाणे अंग्रेज़नि खे त क़ुर जी ख़बर कान्हे, इहो त हू खणी जेॾीमहिल आहे हिते इल्मु दुनिया ॾे त पोइ माण्हुनि खे, मुस्लमाननि खे ॾेखारनि असां हिकिड़ी अहिड़ी शइ ॾिठी आहे। त हीअ ॾिसो, हाणे हिन तारे ते 2 सिज था ओभर थो थिए 2 सिजनि जो ऐं 2 थो ओलह थिए। वरी हुननि उन तारे तां उन्हनि पंहिंजूं मशीनूं कढी वरी ॿियनि तारनि ते अलाए केतिरा परे खणी उन तारे ते जो मशीन रखियनि, त उहो रखनि पिया, घणा महीननि जा महीना मशीन पई हूंदी। त उन तारे ते हुननि जेके वीडियो वापसि अचनि पिया हिननि ॾे, त उन्हनि में अजीब शइ ॾिठी। उन्हनि में ॾिठो न त कंहिं उन तारे ते 3 सिज पिया उभरा थियनि ऐं 3 पिया लहनि। त हुननि खे अजब लॻो त ही छा आहे, हुते असां वटि हिकिड़ो सिज उभरे, हिन तारे ते 2 पिया उभरनि, 2 पिया लहनि। वरी हिन ॿिए 3 तारे ते विया त उते छा ॾिठनि त 3 सिज पिया उभरनि। वरी हुननि चयो त भला ॿियनि तारनि ते चेक कयो, वरी ॿियनि तारनि ते हुननि मशीन इहा मोकिली त महीननि जा महीना रखी, उते ॾिठनि त 3-4 सिज पिया निकिरनि उन्हनि ते, वरी लहनि बि ईअं पिया। हाणे इहे जब वीडियो खणी दुनिया में आया, विकालत नासा अमेरिका में हिननि जो वॾो इहो हिकिड़ो इदारो आहे, उन्हनि जी विकाले में मुस्लमान बि तमामु घणा कम था कनि, वॾे में वॾो यानी होशियारु माण्हू सियाणा उन में कमु कंदा आहिनि। त उन्हनि खे जंहिं महिल वीडियो ॾेखारियनि त उन में विकालत में जेके वॾा जेके
जेके उन्हनि जा इंजीनियर आहिनि 10 आहिनि, उन 10 मां त 6 जेके आहिनि अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान थी विया, कलमो पढ़नि। छो? इन्हनि मौजिज़नि खे ॾिसी। त उते जिन उन्हनि वीडियो ॾिठो त हुननि चयो त असांजी किताब क़ुर में जेको असांजे नबी करीम 1400 साल अॻु में लथो आहे, उन में त इहो लिखियो पियो आहे रब्बुल मशरिक़ हिकिड़ी आयत, वरी ॿी रब्बुल मशरिक़ैन ॿ सिज, वरी टे में रब्बुल मशारिक़। ॾिसो त इहो असांजो नबी करीम त आसमान ते जहाज़ सां त कोन वियो हूंदो, असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे ॾिसी आयो हूंदो त हिते 2 सिज था उभरनि, हिते 3 सिज था उभरनि, या इहो उन 1400 साल अॻु में असांजे नबी खे कीअं ख़बर पई इन शइ जी? उते वकालत नास में माण्हुनि जे पोयां जो पोयां माण्हू कलमो पिया पढ़नि। त इहो ॾिसो हे क़ुर केॾो मौजिज़ो आहे। हींअर असां 1400 साल एॾा असांखे अलाह साईं पावर ॾेई छॾियो आहे, ताक़त ॾेई छो चंड ते लहूं था, वरी चंड तां मिशनूं ॿियनि ॾे मोकिलियूं था, वरी उते हीअ असीं ॾिठो हीअ त क़ुर में लिखियो पियो आहे, मुस्लमाननि जे क़ुर में त ही ॿ सिज बि आहिनि, 3 बि आहिनि, 4 बि आहिनि। असां त दुनिया में सिर्फ़ु हिकिड़े खे ॾिसंदासीं। त उन्हनि बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे, इहो क़ुर जा मौजिज़ा आहिनि जो हींअर ताईं बि ॾिस माण्हुनि खे जेके वॾे में वॾा सियाणा जेके आहिनि उहो ॿियो कुझु नथा करे सघनि, ग़ैर चवनि था त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। इहो जेको क़ुर जा मौजिज़ा हू अखियुनि सां ॾिसनि बि था, अखियुनि सां कलमो हींअर पढ़नि बि था। छो? ॾिसनि था त असां हिते ही तजुर्बा करे करे कोशिशूं करे करे पोढ़ा थी वियासीं। ही त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जंग जेके रेती इलाइक़नि में रहंदो, जबलनि में रहंदो, उन टाइम में सभु शइ इहो ॿुधाए वियो आहे। ऐं कीअं हुनखे ख़बर पई? न हुनखे टेलीस्कोप हुजे, न हुनखे जहाज़ हुजनि, पर इहा हिकिड़ी शइ थी सघे थी त ही ख़ालिक मालिक वटां इहा शइ आई आहे। मक़सदु आहे त असांजे क़ुर खे काफ़िर मञनि बि था ऐं कलमो बि था पढ़नि, ऐं उन जा मौजिज़ा हींअर बि था कढी ऐं माण्हुनि खे ज़ाहिर करे ॾियनि। ऐं असां मुस्लमान जेके ॼावा कलमे पढ़ण सां ॼावा आहियूं, उहे जेके आहिनि क़ुर खे पढ़ूं ई कोन था, न उन जा मौजिज़ा था ॾिसूं, न का शइ हुन जा मौजिज़ा कढी माण्हुनि खे ॾेखारियूं था, न असीं पंहिंजे अहल औलाद खे सेखारियूं था। ही अंग्रेज़ जेके ग़ैर मुस्लिम ॼावा आहिनि उहे हुन क़ुर जा मौजिज़ा कढी असांखे बि था ॾेखारनि, ऐं असांजो वात पटिजी थो वञे त पाण असां वटि केतिरो टाइम अॻु में इहा शयूं लिखियल आहिनि, असीं पढ़ूं बि था, नथा सम्झूं, नथा सोचूं, न का शइ। तंहिंजे करे असांखे अलाह जो हुकुम क़ुर में आहे त यदब्बरू आयात, क़ुर में अलाह साईं चए थो असांखे सदे क़ुर जो तदब्बुर कयो, क़ुर खे पढ़ो, क़ुर खे सम्झो। छाजे लाइ असांखे ईअं क़ुर हुकुम करे सदे? त छो? क़ुर मौजिज़ो आहे, वॾो मौजिज़ो अलाह जी तरफ़ां असां लाइ अलाह ताला जो मोकिलियल असां ॾे आहे। त असीं ईअं त न त हुनखे बसि रखे छॾियूं पासे ते या दौर कयूं जीअं दौर थींदो आहे, न, पढ़ूं, हिनखे सम्झूं ऐं हिन ते अमल कयूं। हिन ते अमल कयूं, हिननि जा मौजिज़ा कढी पंहिंजे अहल औलाद खे, पंहिंजे ॻोठ वारनि खे, पंहिंजे माइटनि खे ॿुधाइजे त हे अलाह जो ॾिस क़ुर में केॾा मौजिज़ा आहिनि। छो? असां ते ही लथो, असां ते आहे, असांजे लाइ आयो आहे। ही ग़ैर मुस्लिम उन मां फ़ाइदो बि था वठनि, उहे बि था असांखे मौजिज़ा कढी ॾेखारनि। असांखे इहा इन शइ जो असांखे यानी हिकिड़ो अजब थो लॻे त ॾिसो त अॼु ग़ैर मुस्लमान छा छा बि था कनि। ॾिसो न, असांखे हींअर मोबाइल में सॼो क़ुर लॻो पियो आहे, ऐं हीअ मोबाइल केरु थो लिखे? मोबाइल में जेके क़ुर आहिनि, हिकिड़ो दोस्त सऊदी वियो हो चाइना, चए पियो त मां हुते ॾिठो त हीअ जेको क़ुर फिट था कनि मोबाइलुनि पंहिंजनि में, त हुन में तक़रीबन 100 खां मथे माण्हू कमु था कनि कारखाने में, जेको इहो क़ुर मुख़्तलिफ़ नमूननि सां क़ुर खे ज़बरूं ॻाढ़ियूं ॾिसंदे कंहिंजो पेश रंगीन हूंदा। इहे क़ुर जेके आहिनि उहो सॼो मोबाइल में फिट करे था छॾनि, जा ऑप्शन आहे तव्हां लाहे सघंदव। त चए पियो 100 खां मथे चाइना जो माण्हू उन में कमु था कनि कारखाने में। त मूं हुननि खां पुछियो त हिननि जो कमु छा आहे? हुननि चयो हीउ सिर्फ़ु क़ुर जो जेको मुस्लमाननि जो क़ुर उहो सॼो जीअं आहे अखर अखर सां उहो लिखी ऐं ही क़ुर में ऑप्शन लाहे ॾिना आहिनि त माण्हू जेके मुस्लमान चाहिनि था असांखां मोबाइल वठनि त उन में इहा शइ जेकी हुननि खे खपे थी, असीं हुननि खे टाइट हुजे, थोरी बि ग़लती हूंदी असांखां न वठंदा मुस्लमान क़ुर। त हुननि खां पुछियईं त हीअ जेके चाइना में ही माण्हू इन में कमु था कनि त इहे मुस्लमान आहिनि? हुननि चयोसीं हिते हिकिड़ो बि मुस्लमान कोन्हे, हिकिड़ो बि हिन कारखाने में मुस्लमान कोन्हे। ऐं कमु छाजो था कनि? क़ुर जो बि था फिट कनि, उहो लिखनि अखर अखर सां, मथां का अखर खुटी पियो, चए पियो हिकिड़ो अखर जे खुटी पियो मुस्लमान असांखे मोटाए था ॾियनि, तव्हांजो क़ुर ग़लति आहे, असांखे न खपे। तंहिंजे करे हू ॾिस ग़ैर मुस्लमान क़ुर में कमु था कनि ऐं असां पढ़ण जे लाइ असांखे तप थो वठे। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए, इहा शइ इंसान जेकी कोशिशि करे क़ुर असीं पढ़ूं ऐं सम्झूं। हिते असांखे किसो हिकिड़ो यादि थो अचे, आमिर बिन अब्द क़ैस
इहो हिकिड़ो सलफ़ सालिह मां हूंदो हो, वॾो इबादतगार हो, इबादत में गुज़ारींदो हो, सॼी राति तहजुद पढ़ंदो हो। त उन जो हिकिड़ो किसो लिखनि था, हिलिया, किताबुल हिलिया, हिकिड़ो अलाह जे औलिया जो उन जो किसा ॾींदा उन में लिखनि था त आमिर सॼी राति जो निमाज़ पढ़ंदो हो, त शैतान खे इहा शइ न वणंदी, सो ही शैतान हिनखे ॾाढो बरगलाईंदो हो। त पाण ॿुधाईंदो हुउमि दोस्तनि खे त मूंखे, मां निमाज़ में हूंदो हुउसि, क़ुर जी तिलावत में जंहिं महिल बि ऊंदहि में पढ़ंदो हुउसि, त यानी त ही शैतान जेको अचे मूंखे केॾी महिल पेट में सूर, केॾी महिल छा के त छॾे, निमाज़ छॾे या वज़ू भॼे, पोइ केॾी महिल ईअं थींदो हो त हिन जी जिते सजदे जी जॻह ते तहजुद में हूंदो न, त उते सजदे ते नांग वांगुरु फिरी वेही रहंदो मुसले ते, त यानी हिनखे ड्रिजारियां त ही निमाज़ छॾे या भॼी वञे या बसि करे, छो शैतान खे इहा शइ त न वणंदी। पर ही अलाह जे कलाम में सफ़ा अंदरि हूंदो हो, सो क़ुर पढ़ी पढ़ी जंहिं महिल सजदे में ईंदो हो त हुनखे हथ सां पासे ते करे ऐं पासे ते करे वरी सजदे में हलियो वेंदो हो। त हू पाण चवंदो हो त केॾी महिल ही नांग वॼां भला वांगुरु मुंहिंजे खमीस जे अंदरि घिरी वेंदी भला वांगुरु, ऐं हिकिड़ी जॻह तां ॻणंदी ॿिए पासे निकिरी वेंदी। पर मां अलाह खां शर्म कंदो हुउसि, मां अलाह जे कंहिंजे लाइ सजदो बि थो कयां ऐं कंहिंजो कलाम बि थो पढ़ां, ऐं अलाह जो ख़ौफ़ मुंहिंजे दिलि में हूंदो, ही त छा मख़लूक आहे हिकिड़ो, सो मां हिनखे कोन ॾिसंदो हुउसि केॾां थो किथां थी इहा भला सनड़ी नंढड़ी घिड़ी थी वञे खमीस में वरी ॿिए पासे थी निकिरे, त मां इन हेॾे सोचींदो ई कोन हुउसि। सो चवंदो हो त मूंखे सिर्फ़ु ईंदी बदबू हिन जी किने मां, हे शैतान, मूंखे ख़बर आहे त शैतान आहे, मूंखे बरगलाए थो त मां ही छॾियां, पर मां कोन निमाज़ पंहिंजी छॾींदो हुउसि, न अलाह जे कलाम जी तिलावत छॾींदो हुउसि। त उहो ॾिस केॾो सजदे में वेंदो हो त भला हुन खमीस में घिरी वेंदी, अंदरि ॿिए पासे निकिरंदी, पर उहो लिखींदो कोन हुन शइ, छो जो हुनजी दिलि हिते कान हो, हिते साह कोन हो दुनिया में, आख़िरत में मथे आसमान ते पियो। त इहो आमिर इब्न क़ैस आख़िरी ज़िंदगी में बीमार थियो, त उन अचे माण्हू दोस्त अची मिलण पिया अचनिसि, त उहो रोए पियो, हुन दोस्त चयोसि त तूं त अलाह जो बानो आहीं, तूं अलाह जो बुज़ुर्ग आहीं, तूं छाजे लाइ थो रोई, आख़िरत खां एॾो डिॼ थो। त हुन चयो त सफ़री भाई, मूंखे पंधु घणो आहे अॻिते ऐं मुंहिंजो अमल घटि आहे। ॾिसो इहो चए थो एतिरो मुंहिंजो इबादत हुई सभु शइ, त बि चए थो त मुंहिंजो सफ़र वॾो आहे ऐं मूंखे जेको अमल जेको थोरो आहे, ऐं मूंखे ख़बर कान्हे त अलाह साईं मुंहिंजो अमल क़बूल कयो अलाए न, अलाए मूंखे जन्नत ॾे मोकिलींदो, अलाए मूंखे दोज़ख ॾे मोकिलींदो, सभु शइ अलाह जे हथ में आहे। पर मां एॾो बि अमल कयो, पर मां विझां थो त अलाह साईं मूंखां अमल क़बूल कयो अलाए न। इहो आमिर इब्न क़ैस सलफ़ सालिह मां हूंदो हो। त इहो ॾिसो, इहो बि छा पंहिंजे अमल जे लाइ डिॼे थो त अलाह साईं अमल बि करे थो ऐं डिॼे थो अलाह साईं मूंखां क़बूल करे अलाए न। असां छा कयूं जेको असांखे अमल ई कोन्हे। अॼु तूं मां असांजो कहिड़ो अमल आहे, कहिड़ो असांजो तहजुद गुज़ार हो, या वितर था गुज़ारियूं, या तिलावत था कयूं, तो असांजो इन शइ खां डिॼूं त अलाह साईं क़बूल करे, या असांखे जेॾी महिल अमल ई कोन्हे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए, अमल कयूं ऐं ख़ुलूस आणियूं ऐं इल्मु सिखूं। अलाह ताला असांखे तव्हांखे हक़ ॾेखारे ऐं हक़ ते तौफ़ीक़ ॾिए त हलूं। अल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।